अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। पाकिस्तान में रहंदड़, सिंध में रहंदड़, لاڙڪاڻو में रहंदड़ दोस्तन के, भाइरन के, अज़ीज़न के हथ ॿधी ऐं गुज़ारिश थो कयां त मां हिकु ग़रीब मिसकिन لاڙڪاڻو जो रहवासी आहियां। मुंहिंजी घरवारी घरवारी गुज़ारण खां मूंखे तमामु घणी तकलीफ़, मुंहिंजो घरु अकेलो आहे। मां दोस्तनि खे वरी गुज़ारिश थो कयां त मुंहिंजी मदद कयो, मुंहिंजी हेल्प कयो। मां ॿी शादी करणु थो चाहियां। मां ग़रीब मिसकिन आहियां। मां لاڙڪاڻو जे दोस्तनि खे, वज़ीर अज़म पाकिस्तान के, वज़ीर आला सिंध के, अतीफ़ रियाद टालपुर के, बिलावल साहब के, जमील सुमरे साहब के, नासिर मोहम्मद सुमरे के, राशिद मोहम्मद सुमरे के, सैफुल्लाह अबड़ो साहब के, सनाउल्लाह अबड़ो साहब जेके बि असांजा MP MNAs आहिनि, एजाज़मंद लिगारी ख़ुर्शीद मंजूनी, जिन खे गुज़ारिश थो कयां त मूं मिसकिन जी मदद कयो, हेल्प कयो। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो, शादो आबाद कंदो। जेके बि لاڙڪاڻو जा जेके बि तंज़ीमूं आहिनि, वसवार जेके बि आहिनि, मां उनखे वरी बि हिकु दफ़ो ॿीहर गुज़ारिश थो कयां त मुंहिंजी मदद कयो। ख़ुदा वास्ते मुंहिंजी हेल्प कयो। अलाह जे वास्ते, कंहिंजे वास्ते त मूं ग़रीब जो मिसकिन घर जो ॻोठे पवंदो। तव्हांजो भाउ अर्ज़दार मक़बूल अहमद, सोमरो, لاڙڪاڻو सिटी, पाकिस्तान, ज़िंदाबाद।